मां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे। असांजो नुमाइंदो आसिफ़ अली पंवर मुस्लिम लीग नून सिंध जे नाइब सदर आज़म लोहाणी ज़िले दादू इतलात सेक्रेटरी आसिफ़ राजपर पारां दादू प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान हथ सां मुल्क जी हालत ख़राब करणु चाहे थो जीअं हू पंहिंजा ज़ाती मक़सद हासिल करे पंहिंजे ख़िलाफ़ केसनि मां आज़ादु थिए। हिननि चयो त रियासत मदीना जी ॻाल्हि कंदड़ इमरान ख़ान पाण घड़ी चोर ऐं करप्शन कंदड़ ऐं उन्हनि जो साथी निकितो आहे। अॼु मुल्क जी हालतुनि जो ज़िम्मेवार इमरान ख़ान ऐं संदसि पार्टी आहे। तहरीक इंसाफ़ रियासत खे नाकाम बणाइण जी कोशिश में ॾींहुं राति रुधल आहे, जेका सिर्फ़ गोगी ऐं बुशरा बीबी खे बचाइण लाइ सरगर्म बणियल आहे। लाहौर ऐं इस्लामाबाद में थियल वाक़िअनि बि साबित कयो आहे त तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान सियासी न पर दहशतगर्दी कंदड़ इमरान ख़ान मुल्क जे नौजवान नसल खे रियासती इदारनि ऐं इदलिया ख़िलाफ़ आणे पंहिंजा मक़सद पूरा करणु चाहे थो, पर मुस्लिम लीग नून कॾहिं बि संदसि कामयाब थियणु न ॾींदी।